जामशोरे में मार्केट जदोजहद कमेटी तरफा सब्जी ऐं मच्छी मार्केट न हुजण खिलाफ एहतजाज कयो वियो। फतेह चांडियो, सलाउद्दीन पठान, नज़ीर भंड, वहीद थईम ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। उन मौक़े ते अॻवाणनि चयो त टीएमओ तरफा खेनि मार्केट ॾियण लाइ रेड़ा हटाया विया, वाइदो पूरो नाहे कयो वियो। असांजा ही ठेला जेके बीहंदा आहिनि उहे हटाया विया आहिनि। असां मज़दूर तबिको जेके बि आहियूं सभु परेशान आहियूं, फाका कशी ते मजबूर आहियूं। असांजो मुतालबो आहे असांखे सब्जी मार्केट ॾिनी वञे, जिते फ्रूट मच्छी गोश्त मार्केट सहूलियत हुजे आवाम खे, पर असांखे का बि हींअर ताईं मोट निमाइंदड़ तरफ़ां का बि न मिली आहे। हुननि चयो त पोरियत रेड़ा हलाए बचनि जो पेट पालीनि था। 8 ॾींहनि खां एहतजाज सबबि संदन बच्चा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। आहे त अॼु असांखे हिते 8 ॾींहं असां हिते बुख हड़ताल ते वेठा आहियूं ऐं जेको आहे सो हिन पोरियतनि सां नाइंसाफ़ी ऐं बेवाजिबी थी आहे ऐं हिन पोरियतनि सां जेको हिते वेठा आहिनि वीचारा रेड़ा हलाए पंहिंजे बचनि ॿारनि जा पेट पालनि था हिन महांगाई दौर में। अॻवाणनि मुतालबो कयो त फौरी तौर ते मार्केट ॾिनी वञे, न त ॿी सूरत में एहतियात जो दाइरो वधायो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।